मरियम नवाज़ के परॾेह वञण लाइ वॾो रिलीफ मिली वियो। लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ के पासपोर्ट वापसि करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीर भट्टी जी सरबराही में टिरुकिनी बेंच मरियम नवाज़ जी पासपोर्ट बाबति दाख़िल मुख़्तलिफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं नेब अदालत में जवाब जमा कराईंदे चयो हुयो त खेनि मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत न आहे। सुप्रीम कोर्ट अॻुवाट चई चुकी आहे फ़ौजीदारी केस दाख़िल थियण बाद कंहिंखे बि आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान खान खिलाफ तौहीन अदालत केस की ॿुधणी थींदी। चीफ जस्टिस अतर मुल्ला जी सरबराही में पंचरुखनी बेंच केस की ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस अतर मुल्ला जी सरबराही में पंचरुखनी बेंच केस की ॿुधणी अॼु थींदी। चीफ जस्टिस अतर मुल्ला जी सरबराही में पंचरुखनी केस की ॿुधणी थींदी। इमरान खान लिखत में अञा ताईं माफ़ी न वरिती। अदालत तरफ़ां अॼु माफ़ी क़बूल थियण या न थियण बाबति फ़ैसिले जा इम्कान आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त क़ानून हरकत में आयो त इमरान खान भली केॾा बि वॾा जलसा करे गिरफ़्तार थी वेंदो। इमरान खान केतिरियूं ई रेड लाइन्स पार करे चुको आहे। हुन आइन चोड़ियो ऐं रियासती इदारनि ते हमला कया। ख़ानगी टीवीअ सां ॻाल्हाईंदे एहसन इक़बाल चयो त साइफ़र सां जेका रांदि इमरान खान कई उन जो मिसाल नथो मिले। खेसि हिसाब ॾियणो पवंदो। चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी इमरान खान के जवाब जमा कराइण लाइ मोहलत मिली वई। इलेक्शन कमीशन इमरान खान के जवाब जमा कराइण लाइ 18 अक्टूबर ताईं मोहलत ॾेई छॾी। केपी जे वॾे वज़ीर पंहिंजो जवाब इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾियो, जंहिं में चए पियो त केपी कंहिंजे वॾे वज़ीर जो वकील पेशावर हाई कोर्ट में मसरूफ़ आहे। ईंदड़ ॿुधणे ते पेश दलील ॾींदो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा आज वाशिंगटन में बाइडन इंतजामिया जे सीनियर क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि मूजिबि आर्मी चीफ अमरीकी बचाव वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन, अमेरिका जे नेशनल इंटेलिजेंस डायरेक्टर एवरिल हैंस ऐं CIA जे डायरेक्टर विलियम बर्न्स सां मुलाक़ातूं कंदो। पाक अमेरिका ॿितरफ़े लाॻापा, दिफ़ाई ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पीअ वारनि मामलनि ते ॻाल्हियुनि जी ॾे वठि कई वेंदी। इमरान खान लाइ अक्टूबर ऐं नवंबर महीनो मुसीबत जो आहे। हाणे संदसि को मुस्तक़बिल आहे। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण नई अॻिते करे छॾी। मंज़ूर वसाण चयो आहे त जेकी इमरान खान खे खणी आया हुआ उहे ई हाणे खेसि तेज़ीअ सां मंज़ूर वसाण चयो आहे त खेसि तेज़ीअ सां वापसि मोकिले रहिया आहिनि। हाणे इमरान खान 4 ॾींहं गॾिजी चुका आहिनि। सिंध जे ॿोॾ मुतासिर इलाक़नि मां पाणी नेकाल न थी सघियो। NFRCC मूजिबि ॿोॾ सबबि इंफ्रास्ट्रक्चर खे वधीक नुक़सान जो सिलसिलो रुकिजी वियो आहे। दादूअ जो ॿोॾ खां मुतासिर इंडस हाईवे VN55 हिकु महीनो गुज़रण बावजूदि अच वञ लाइ खुली न सघियो। 50 खां वधीक रोड रस्ता पाणीअ हेठि आयल। शहदाद कोट खां कंबर वेंदड़ रोड ते ॿोॾ मुतासिरनि जो वाहिर न थियण ख़िलाफ़ एहतजाज। राशन, ख़ीमा, दवाऊं ऐं पाणी ॾियण जो मुतालबो। कक्कड़ में ॿोॾ मुतासिरनि पारां वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो। जोहीअ जो बि ॿियनि इलाक़नि सां ज़मीनी रस्तो बहाल न थी सघियो। शहरी ॿेड़ीअ ते ॻरा भाड़ा भरे अच वञ ते मजबूर। सिंध में 24 कलाकनि अंदरि मलेरिया जा वधीक 1453 नवां केस आहिनि। कराची में 18, हैदराबाद में 387, मीरपुर ख़ास में 363, शेख नज़ीराबाद में 35, लाड़काने में 499 ऐं सखर में 161 नवां केस रिपोर्ट।
सिंध यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासी जो क़त्ल केस संदसि वालिद जे फरियाद ते नूरियाबाद थाणे ते दाख़िल। पुलिस जवाबदार ज़ाहिद सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पुलिस खे बयान ॾिनो आहे त माजिदा अब्बासी साइंस यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदी हुई। संदसि ॿियनि शागिर्दनि सां खिल भोग ऐं मिलणु पसंदि न हो। कावड़ में अची खेसि क़त्ल कयो। 26 सेप्टेम्बर ते माजिदा अब्बासी जो लाश नूरियाबाद थाणे जे हद मां हथायो। कुंभ गोड़ जंगल शाह में फायरिंग पेसन औरत माची वई। वासन समराणी आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। हथियार बनल 60 वरीह जी पेसन खैरा खे क़त्ल करे विया। वासन पारां औरत जो लाश सिंधी रिक्शा ते रखी इंसाफ़ लाइ एहतजाज कयो। My name is Dr. Rose Cotter. What do you want from me? Why is it that everybody else who's seen it is dead and you're alive? I've seen it too. You haven't? Get away from me! Get away from me! Rose! The worst smile I've ever seen. I am not gonna keep running. ऐं हार्वर एंट्रेल मूवी स्माइल बॉक्स ऑफिस ते धाको ॼमाइण में कामयाब। 2 ॾींहनि में $22 करोड़ जो बिज़नेस करे वरितो।